देखा, अल्ताफ भाई की मेहनत रंग लाई। अबे क्या हुआ? अबे कराची सूबा बनने जा रहा है, सूबा। क्या बोला? अबे मैं क्या फारसी में बोल रहा हूँ? नहीं मतलब सच? हाँ भाई, अब देखना अल्ताफ भाई को? पागल सूबे को, कि कैसे हम सूबा और फिर सूबे से मुल्क बनाते हैं। सुबह क्या कहते? अबे तू बीच में कहाँ से आ गया सिंधी? ये हम मुहाजिरों का आपस का मामला है। हमारे विच में अचण जो शौक़ तो मूंखे बि कोन्हे, पर जे ॻाल्हि सिंध जी आहे त अव्हांखे गॾियूं हलण असां ते फ़र्ज़ु आहे न। अबे आराम से रहियो सिंधी, ये सिंध नहीं कराची है, कराची। कराची भी सिंध आहे ॼट जा पुट। अबे कौन सी सिंध, कराची हमने बनाया है। अच्छा, पोइ इहो कराची इंडिया में ठाहे वेठो आहे या उतां जॾहिं हिंदुनामा खे गॾियूं हणी कढियो त पंजाब में ठाहे वेठो आहे? सिंध में अची मरण जी कहिड़ी ज़रूरत हुई? अबे तुम लोगों ने तो सिर्फ जगह दी थी, शहर हमने बनाया। ॼट जा पुट, धरती ते जॻह ई सभु कुझु आहे। इहो वञी कश्मीरनि या फ़लस्तीनियुनि खां पुछ, एडोल्फ हिटलर खां पुछ, मुसोलिनी खां पुछ, कर्नल कज़ाफ़ी खां पुछ, अमरीकी सदर बुश खां पुछ, इराकी सदर सदाम हुसैन खां पुछ या बांग्लादेश जे मुजीबुर रहमान खां पुछ। धरती लाइ प्यार ऐं उन जो अहसासु छा हूंदो आहे, इहो अव्हांखे इसराइली वज़ीर आज़म कोन ॿुधाईंदो। इहो अहसासु मालूम करणो अथई त सन जे सैयद या बशीर कुरैशी खां पुछ, जिन्हनि हिन धरती लाइ ज़हर पीता ऐं पंहिंजूं ज़िंदगियूं जेलनि हवाले कयूं। अबे ये तो शहीद हो गए, इनसे कैसे पूछूं? गधे जा पुट शहीद कॾहिं मरंदा न आहिनि, उन्हनि जा जज़्बा करोड़नि माण्हुनि जे दिलनि ते सदियुनि ताईं राज कंदा आहिनि। यादि रख, जेसीं ताईं हिकु बि सिंधी ज़िंदा आहे, सम्झ कराची सिंध आहे। यार वो हम तो बस ऐसे ही मज़ाक करण जो शौक़ु अथई त माण्हू सां कर, धरती सां न। अञा पंहिंजे मथां ज़ालिम ज़मानो तीर ताणे थो, असांखे इश्क धरती जो रोज़ अॾीअ ते आणे थो। उॾामी सोच मोहब्बत जी क़यामत में पुॼी आहे, असांजो रूह तड़पण जा मज़ा रोज़ माणे थो।